और के बाद दोस्त भी असांजा अदीब भी असांजा मेहमान मेज़बान ख़ासि करे हिन महफ़िल खे सजाइण वारा असांजा दोस्त मंजूर शेर खान शाह ऐं उन्हनि जी पूरी जेका टीम मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद ऐं छाती करे त असांजा जेकी बि ॿाहिरि अदीबनि जेको आहे सो एतिरो चयो असां उहे माण्हू जेकी आहियूं ख़ासि करे हिकु सूफ़ी असांजो वास्तो सूफ़ीअ सां आहे असांजी जमायत अंजुमन मंशूर फ़लसफ़ो असांजो सूफ़ियाणो आहे सूफ़ी उहे जिन खे तव्हां तारीख़ में तव्हां ॿुधो हूंदो पर ही तौर हिन वक़्तु उन सूफ़ी जी वज़ाहत सूफ़ी जी मान्या उन्हनि ग़लति रूपनि मंझि बयानु कई थी वञे को उन सूफ़ी खे पंहिंजी सियासत जे वर चाढ़े थो को पीरी जे वर चाढ़े थो को वरी उन्हनि जे पंहिंजा जो अज़ान वठे थो पर हिकु सूफ़ी उहो आहे जंहिंजो हथु ॾियण वारो आहे जंहिंजो हथु वठण वारो न आहे सूफ़ी उहो आहे जेको शोहरत कोन थो चाहे पर ॿियनि खे शोहरत बसे थो ऐं ॿियनि खे शोहरत जी वाट थो ॿुधाए तव्हांखे शोहरत जी हासिल थिए सूफ़ी दौलत जे पुठियां न आहे भॼंदो पर दौलत जी वाट तव्हांखे खाईंदो आहे जेकॾहिं तव्हां वटि दौलत अचे त तव्हां हुनखे हज़म करण ॾियो त तव्हां वटि रस्तो हुजे सूफ़ी हर उन वाट ते हलंदो आहे जंहिंजे इंसानियत जे लाइ में भलाई हुजे छो जॾहिं हिकु इंसान आहे जंहिंखे इंसान करे अलाह साईं ठाहियो बि आहे उनखे अलाह साईं इंसान खे अशरफुल मखलूक बि आहे कोठियो पर जॾहिं उन इंसान में शैतान जॾहिं दाख़िल थिए थो त उन इंसान जूं हरकतूं बि हैवानियत वधियूं वञनि पोइ था चवनि त फिलहाणे इंसान इहे कयो इंसान ईअं कोन कयो पर इंसान में जेको दाख़िल हैवान थियो आहे उन हैवान खे उन इंसान खे हैवान बणाइण वारो असांजो समाज आहे असांजो माशरो आहे असांजो ही माहौल आहे पर सूफ़ी इन समाज खे इन माहौल खे इन माशरे खे तहसफ़ खां तकबर खां सॼी अनायत खां हर्ष खां कीने खां बुग़्ज़ खां दूर करण जे लाइ हू कोशान हूंदो आहे पोइ हुनजी तकरीर हुजे हुनजा कालम हुजनि हुनजो शेर हुजे हुनजो उथण वेहण हुजे पर सूफ़ी जो चहिरो बि इस्लाह कंदो आहे सूफ़ी जो मिलण बि इस्लाह कंदो आहे सूफ़ी जो उथण वेहण बि इस्लाह कंदो आहे छो त सूफ़ी अमली माण्हू हूंदो आहे सूफ़ी ईअं न हूंदो आहे त सूफ़ी स्टेज ते वेही तकरीर करे वञे जेकॾहिं सूफ़ी जो पेर खयो वञे जेकॾहिं सूफ़ी जो पीछो कयो वञे त सूफ़ी अॼुकल्ह जे उन पीर वांगुरु उन सूफ़ी वांगुरु उन कामरेड वांगुरु उन अदबी वांगुरु जो पेर खयो वञे त उनजी ख़बर पए त हमरा सफ़ा ई पको छॾे कचे वियो आहे पर सूफ़ी पंहिंजी हथ खे किरास न कंदो सूफ़ी हथ में रही इस्लाह कंदो सूफ़ी उन माशरे जी अणाइण खे अहिड़े अंदाज़ मंझां वञी जो इस्लाह कंदो जीअं उन साम्हूं माण्हू ते इहो महसूस न थिए त आउं ज़ानी आहियां
आऊं शराफी आहियां, आऊं चोर आहियां, आऊं माशरे जे लाइ वबा आहियां, मुंहिंजो किरदार हिन माशरे जे लाइ ख़तरनाक आहे। पर सूफ़ी हुनजे अंदरि पइजी वेंदो, सूफ़ी हुनजे अंदरि दाख़िल थी करे हुनजी इस्लाह हुन अहिड़े अंदाज़ सां कंदो जीअं त उन बदकार खे बि सोचणो पवंदो त अॼु आऊं कहिड़े बि मनसब ते आहियां, आऊं कहिड़े जेकॾहिं ऑफिस में आहियां, मूंखे इंसान थियणु खपे। मूं में आऊं आहियां इंसान, पर मूंखे मुंहिंजे मनसब, मुंहिंजे उन जेको मूंखे हिते मकान मिलियो आहे, तव्हां ॾिठा हूंदा अहिड़ा अहिड़ा कई अदीब, अहिड़ा अहिड़ा कई वॾा जॾहिं उन्हनि मनसबनि ते पहुचनि था जिन जा कागज़ बि आहिनि, जिन जा बुक बि आहिनि, जॾहिं उन्हनि खे वॾा वॾा उहिदा मिलनि था, पोइ उनजी वञी तव्हां ज़ातियात ते हथु विझो, पोइ उनजे वञी किरदार ते हथु विझो, पोइ ॿिन्ही हथनि सां कीअं था माहौल खे पटीर, कीअं था माण्हू जो खून पटीर, कीअं था पंहिंजी ज़ात जे लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ कीअं था हड़ा वड़ा गॾु हुनजी ज़ाहिर बि हूंदी, हुनजी जेको पुठि बि हूंदी। पर सूफ़ी खे तव्हां अॻियां बि ॾिसो, सूफ़ी खे तव्हां पासे में बि ॾिसो, सूफ़ी जो किरदार बि ॾिसो, सूफ़ी खे तव्हां ॿुधो, सूफ़ी सां गॾु तव्हां सफ़र करियो, हलो तव्हांखे ॿियारी न मिली जे असली सूफ़ी हूंदो, उहो ई उहा सूफ़ी हुआ, उहो शाह साहिब सूफ़ी हो, उहो सूफ़ी हो, उहे जेकी बि हस्तियूं थियूं उन्हनि पंहिंजे किरदार सां इख़लाक़ सां वञी कमु कयो। अॼु इख़लाक़ असां मां ख़तमु थी वियो आहे, किरदार असां मुंहिंजा ख़तमु थी वियो आहे। असां फ़क़ति ॻाल्हियूं आहिनि, चापलूसी आहे, वाखाण आहे, ऐं फ़क़ति असांखे पंहिंजो पाण खे इन जे लाइ था थियूं त असांखे शौक़ु खपे, पोइ पछाड़ि जो असांजो नालो माण्हुनि खे विसरी थो वञे। अॼु बि जेकी सूफ़ी आहिनि उहे लाजवाब किरदार आहिनि, अॼु बि उन्हनि जे किरदार खे ॿुधायो थो वञे। तव्हांजे अॻियां हीअ असांजी न्याणी जेका हिते हुई, अॼु बि उन सूफ़ी जे शेर खे अॼु तव्हांजे साम्हूं वठी हेतरनि मर्दनि जी मौजूदगी में वठी उन न्याणी तव्हांखे उहो शेर ॿुधायो जेको शेर लाज़वाल आहे, उनजो किरदार लाज़वाल आहे, उनजे शेर में उहो असरु आहे। न केतिरा शेर थिया। अॼु सिंध में हर ॿियो माण्हू शायर, हर ॿियो माण्हू अदबी आहे, हर ॿियो माण्हू सियासी आहे, सभु आहिनि, पर असां वॾे में वॾी करणी आहे किरदार जी, इख़लाक़ जी। ही प्लेटफॉर्म, ही फोरम, ही असांजा दोस्त हिते तव्हां वटि मथे जा बि दोस्त हूंदा, सीता जा बि हूंदा, दादू जा बि हूंदा, कंडे अलाया जा बि हूंदा, पर हर हंधा तव्हांखे हितां हिकु दोस्त मिलंदो। पर जेकॾहिं तव्हां हिन फोरम जो जेकॾहिं महफ़िल अटेंड कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी। ऐं तव्हांजे अॻियां थोरो तव्हांजो टाइम रखो, पर मर्दनि सां गॾु असांजे न्याणियुनि खे बि हिन फोरम शौक़ु ॾिनो आहे, उन्हनि खे फोरम स्टेज ॾिनो आहे, उन ते उहे असांजी न्याणियूं तकलीफ़ कनि थियूं ऐं उहे साम्हूं बि जेको अचनि थियूं, ऐं उन में प्रोफेसर बि आहिनि, उन में ऑफिसर बि आहिनि, उन्हनि खे बि इख़लाक़ सेखारियो थो वञे, उनखे कीअं कोप कयो वञे। तव्हां तालीम था वञो, उनखे ॿुधाए थो वञे त तालीम असांजो मिशन आहे, तालीम असांजो मक़सदु आहे, तालीम असांजो एम आहे। पर उहा तालीम न जेका ऑफिसनि में वेही वॾनि मनसबनि ते वेही जेको पैसो ठाहे, कैश ठाहे, पेट बैलेंस ठाहे, तव्हांजे पेट में छुरियूं हणे, तव्हांजे पुठियुनि में बि छुरियूं हणे, तव्हांजा हथ बि ठाहे नज़र ठाहे, सूफ़ी ईअं न कंदो। तव्हांजे लाइ वरी बि मुंहिंजी तरफ़ां दुआऊं। ऐं ॿियो तव्हांखे आख़िर में जेको अर्ज़ु मञा कंदो त साईं असां हमेशह लिखी छुपी इहो जेको कमु कयो आहे, शेर बि लिखियो त लिखी छुपी, कॾहिं बि इहो कोन चयो त इहो छाया थिए, इहो असांजे मंज़ूर, शेर खान, रियाज़, इहे ई असांजा दोस्त आहिनि जिन असांखे छपायो, जिन एतिरा बुक छपिया। तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो हिन रुपयो बि
खर्च आहे जेकॾहिं कंहिं बि ख़र्चु कयो आहे हिन कीअं ख़र्चु कयो आहे हिन सामान जेको आहे ख़र्च बि कयो हिनखे शाया बि करायो ॿिनि माण्हुनि बि पढ़ियो पोइ उन में असांजो पहिरियां जेकी बुक आहे उन में असांजो पुठियां हिकिड़ो वेठो आहे मुर्शिद साहिबु जेको असांजी तंज़ीम सां बि वाबस्तु आहे उनजे अॻियां ऐलान इश्क आज़ाद इश्क त मूं हुनखे चयो त मुंहिंजो इहो नाला त हाणे ॾिना आहिनि हाणे हिनखे तव्हां टाइटल ॾियो इहो टाइटल ॾियण वारा जेके इहे अमर आहिनि जिन असांजा कंहिं बि क़िस्म जी फीस कोन वरिती ऐं आख़िर में आऊं अल्ताफ़ साईं जो जे पंहिंजो कीमती टाइम जो कढी शेर खान वारे सां गॾु हली इन्हनि बुकनि खे जेको आहे सो तव्हां तक आंदो अॼु तव्हांखे अदबी जेके असांजा आहिनि दोस्त तव्हांजा वॾा नाला आहिनि सिंध में तव्हांजो वॾो मान आहे असां इन करे इन फोरम ते असांजी भाइरनि तव्हांखे इन करे जो आंदो आहे तव्हांखे ख़बर पए त तव्हांजी ॿी संगत बि अदबी कमु थी करे पर उनजो अदबी कमु न शोहरत जे लाइ आहे न दौलत जे लाइ आहे न के माया जे लाइ आहे न के वाखाण जे लाइ आहे न उनखे को बि रिवाज खपे अलाह नंढो औकाफ खाते जो मिनिस्टर मुंहिंजो पंहिंजो भाई था तालीम जो बि जेको अॼु मिनिस्टर आहे मुंहिंजो भाउ आहे पर मूं मूंखे कॾहिं बि कोन कयो मूंखे हिताई ते मूंखे इहो मकालो करिणो आहे असां हिन में घणा भॼूं हिननि शौक़नि खां असां भॼूं था असांखे उहा शइ खपे जेका तव्हांजे दिल ते असर करे तव्हां ते असर करे ऐं तव्हां वरी ॿ माण्हुनि खे ॿियनि खे बि ॿुधायो त जेको असर थो करे पर आऊं जेको आहे सो वरी बि माना इहो चवंदुसि तव्हांजो अदब आहे तव्हांजो टाइम कीमती आहे त असांजो बि टाइम कीमती आहे तव्हां फ़क़ति रेडियो ते ॾींदो पर असांजा बि रेडिया अणगढ़ आहिनि असांजा बि रेडिया तमामु वॾा आहिनि जेको एतिरा आहे वसी आहिनि एतिरे हंधनि ते असांजो पैगाम थो पहुचे ऐं वरी तव्हां इहो बि चयो त धर्मी आहे पर असांजे शाह साहिब असांखे चयो छपी कापी थधी कान्हे असांखे दर्द ॾिनो आहे त एसी जी परवाह न करियो पंखे जी परवाह न करियो बस जी परवाह न करियो सवारी जी परवाह न करियो इहे न सम्झो तव्हांजे लाइ एसी गाॾी ईंदी इहे न सम्झो तव्हांखे फीस मिलंदी तव्हांखे एवार्ड मिलंदो इहो ई त फ़र्क़ु आहे इहो त फ़र्क़ु आहे आम माण्हू में आम अदबी में ऐं सूफ़ी अदब में इहो ई त फ़र्क़ु आहे त सूफ़ी इन्हनि शयुनि खे थुड़ा हणी अॻिते थो वञे ऐं ॿिया वॾा वॾा कोर्ट वड़ ख़ासि करे मंज़ूर जा शेर खान जा शमशाद जा शहज़ोर जा ऐं जेकी बि असांजा दोस्त आहिनि ख़ासि करे हिन माण्हुनि जो फर्ज़ आहे पाण ते हिन जो पाण खे को बि थोरो कोन्हे छो त हीउ पंहिंजो पाण खे पाण खे चवनि था असां अदबी अॻुवान आहियूं त भई हिनखे पथर थो लहणु खपे हिनखे पसीनो अचणु खपे हिनखे पंहिंजे उस्ताद जी जेको उस्ताद आहे उनजी हिनखे इहा करे त पहिरें पंधु कंदिया पेरनि पंधु छॾियो पहिरें पंधु कंदिया पेरनि पंधु छॾियो त गोॾनि घिसकिंदिया गोॾनि घिसकंदड़ छॾियो त सीने खरसंदिया सीने सुर छॾियो त छूटनि में छॾंदिया अॼु तव्हांखे थोरी थोरी शइ में पघर थो अचे पसीनो थो अचे तव्हां असांजी अदबी फोरम जी अॻुवाणी कीअं कंदा छो त असीं सूफ़ी आहियूं हमेशह भले खणी केरु हुजे छो त सूफ़ी हमेशह कॾहिं माना उन्हनि ते मार पई आहे कॾहिं को मनसूर इजाज थी वियो कॾहिं को मूसा ताज़न थी वियो त सूफ़ी हमेशह सच चयो आहे त सूफ़ी में कॾहिं चापलूसी कई कोन्हे त चापलूसी करे